पिरालो पब्लिक हेल्थ इंतजामिया जी नाली रहमत कॉलोनी शेख महला फयाज कॉलोनी समेत शहर के रोड रस्तन ते गंदो पानी तलाउनि की सूरत में बीठल रहवासिन पारां घर की चौधारी गंदो पानी बीठल हुजण सबब जगहन के नुकसान जूं दाहूं। शहर जा रोड रस्ता गंदे पानी हेठि हुजण सबब शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। शहर निसार सोलगी इकबाल गलाल मुश्ताक शेख ऐं ॿियनि मीडिया के ॿुधायो त पब्लिक हेल्थ इंतजामिया जी नाली सब शहर के हर तरफ़ रोड रस्ता गंदगी जे वर चढ़ियल हर तरफ गंदो पानी बीठल हुजण सबब शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणियल आहे। गंदो पानी घटियुनि अंदरि बीठल हुजण सबब घरनि ॾांहुं अचण वञण में सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। निमाज़ी माण्हू खे मस्जिदनि ॾांहुं वञण में वरी तकलीफ़ खे मुंहुं ॾिसणो पइजे थो। इन वधीक ॿुधायो त गंदो पानी निकाल न थी सघियो जंहिं सबब गंदो पानी घरनि में काहे पियो आहे। गंदगी सबब बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। गंदगी सबब मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। जॻहियुनि खे नुक़सान थी रहियो आहे। असीं इंतज़ामिया खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, आसरा ॾेई रहिया आहिनि। इन मुतालबो कयो त रोड रस्तनि ते अंदरि बीठल गंदे पाणीअ जो निकाल करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट अब्दुल सलाम बलोच, पिरियालो।